वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 माण्हू फौत थी विया, सवें कचा घर बि ड्रही पट थी विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 माण्हू फौत थी विया, जॾहिं त सवें कचा घर ड्रही पट थी विया। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जामरी खां। शकील, छा सूरतहाल आहे? बरसात जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चौमासी जे बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे कचा घर किरण सबबि हिन वक़्तु ताईं 15 माण्हू फौत थी चुका आहिनि, जॾहिं त सवें जेके कचा घर आहिनि उहे ड्रही पिया आहिनि ऐं हज़ारे माण्हू हिन वक़्तु बि बरसाति जे ॿोॾि वारी सूरत अख़्तियार कयल पाणी में फाथल आहिनि। केतिरनि ई ग़रीब मिस्किन माण्हुनि जो अलाह ताला जेको आहे तबाह थी चुको आहे, जॾहिं त खैरपुर इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं कंहिं बि अमली क़दम खणंदे नज़र न पई अचे। खैरपुर इंतिज़ामिया जा जेके अमलदार आहिनि उहे सिर्फ़ु फोटो सेशन ताईं महदूद आहिनि। मां हुन हवाले सां वधीक ॿुधाईंदो हलां त खैरपुर जा जेके आम कारोबारी मर्कज़ आहिनि उहे हिन वक़्तु बि बरसाति तोड़े गंदे पाणी जी लपेट में आहिनि। उन हवाले सां खैरपुर जे साञावंदनि जो इहो मुतालबो आहे त खैरपुर इंतिज़ामिया जी कन मट कई वञे, जीअं हू फोटो सेशन बजाए अमली क़दम खणण ते मजबूर थिए। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी शकील तफ़सील खां आगाह करण जे लाइ।